जेकर मां तव्हांजी हिफ़ाज़त जो ज़िम्मो खणा त पोइ बि तव्हां ॻाल्हियुनि लाइ न हलंदो। कंहिं विच वारी जाइ ते ॻानी रोकराए न मूं वटि ऐं न ई दिलावर वटि। ठीकु आहे अकबर ख़ान, विच वारी जाइ ॻोल्हे था वठि। इन खां पहिरियां अहिड़ो को बि सख़्तु क़दम न खणिजो। तुंहिंजे भाउ सांवल खे ऐं असां सभिनी खे इहो ई शक आहे। चाकर ख़ान खे गुम करण ऐं माराइण वारो दिलावर ई आहे। सोट खे छॾाइण जी मां पूरी कोशिशि करियां पियो। इन कम में मूंखे तव्हांजी मदद जी का बि ज़रूरत न आहे। दिलावर खान तूं चाकर खान खे छॾाइण जी न पर पूरी कोशिशि हुन खे माराइण जी पियो थो करे। सांवल खान अजाया इल्ज़ाम हणणु छॾे ॾे। चङो मूंखे इहो ॿुधाए त सिकुअ खे मोकिले अकबर खान जे मथां हमिलो कराइण जे लाइ तुंहिंजो कहिड़ो मक़सदु हो?